نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما تلك بيمينك يا موسى قال هي عصاي أتوكأ عليها وأهش بها على غنمي ولي فيها مآرب أخرى قال ألقها يا موسى فألقاها فإذا هي حية تسعى قال خذها ولا تخف سنعيدها سيرتها الأولى واضمم يدك إلى جناحك تخرج بيضاء من غير سوء آية أخرى لنريك من آياتنا الكبرى اذهب إلى فرعون إنه طغى. اسماء باری تعالی ماں ہکڑو اسماء یا وارث اللہ ہی وارث آئے. وارث بمانا مالک. وَلِلَّهِ مِيرَاثُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ آسمان و زمین جو مالک اہو ہی آئے. عام طرح سان کرے کنکھے یہ فکر ہوندو ہے تو یہ تو سارو مال کیڈاں ویندو، وہ پریشان ہوندو ہے. بسا اوقات مختلف تدبیروں پیو سوچیندو ہے جمع ہن جو مقصد ہوندو ہے تو یہ مجھو مال تے کو غلط مانو قبضو نہ کرے. تو اڑے قسم جا فکرات انسان تے ایندا ہیں. یا وارث جو مطلب ہے تو حقیقی مالک تو اللہ ہے. ان جے کرے اترا فکرات کرن جی ضرورت کانے تو مجھے مال جو چھا تھیندو. احتیاط ہیں جائز جے کے تدبیروں انہن کا تو شریعت ناہے منع کیو تو ان اسم کے استعمال کرن دا یا وارث معنی مطلب کے ملحوظ رکھی کرے تو یہ جو کو فکر ہے یہ ختم تھی ویندو. پریشان کرے چھڑیندو ہے مانو مسائل پوچھندا آہن سائیں ہاں جائیداد ہے اولاد بڑھندو فلانو تھیندو ان جے کرے آؤں ہی کرن تو چاہیاں یا اولاد کھاں نافرمان ہے ان کرے بے پاسے تو ڈیڑھ چاہیاں. بس شریع جے کے تقاضائیں انہن تے عمل کرن گھرجے. تو وارث جو اللہ تعالیٰ جو ناڈو ان جو استحضار تھے تو علماء فرمائے تو اگر کو مانو یا وارث 100 دفعہ پڑھنے کی عادت بنائے معنی کے ملحوظ رکھی تو کیترن سارن ذہنی پریشانین کا وہ محفوظ تو انہیں. سیدنا حضرت موسیٰ علیہ السلام جو واقعہ ہے پٹھیاں موسیٰ علیہ السلام ویات پہ باہ کے حاصل کرنے جے لائے یا انہیں غرض سان تک کو بیو رہبر ملی ونے لیکن اللہ تعالیٰ کے نبوت عطا کی. خدا کے دین کا پوچھئے موسیٰ سے حال، خدا کے دین کا پوچھئے موسیٰ سے حال. گئے تو آگ لینے نبوت مل گئی. پہلے خیال میں ہو تباہ تو اٹھن ونا لیکن اللہ تعالیٰ ایڈو وڈو اعزاز بخشو جن جے برابر کو بیو اعزاز دنیا میں نہ ہے. تو علماء لکھیو ہے تکڑے میں مانو کے معاملے میں کو بھی پیش اچے تو جہد کرے جتے بھی پان جہد کے نبوت عطائی آئے کسبی کانے محنت سا کانا ملندی کو چاہے تانے آؤں پہ نبوت ختم تھی چکی ہے پر جن کے بھی نبوت ملی وہ عطائی ہوئی. ابتدا ہی میں اللہ تعالیٰ فیصلو فرمائے ہو تو انہن کے نبوت عطا کئی ویندی
इन जे करे पैदाइशी उन्हनि में उहे सलाहियतूं रखियूं वयूं, उन्हनि खे गुनाहनि खां परे रखियो वियो, मासूम बनायो वियो। चूंकि सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम ये अजीब व गरीब क़िस्म जा मज़ाहिर ॾिठा त वण आहे उनखे बाहि जेका बिज़ाहिर हुई सा साड़े कान पई, बल्कि अञा बि वधीक उहो साओ सरज़ब्ज़ ऐं शादाद वण पियो थिए ऐं उन मां चिणगूं कोन पई निकिरनि। जंहिं गर्ज़ सां वञणु थियो हो उहो कोन पियो थिए। वरी अल्लाह ताला सां हम कलाम थी विया त इहा हैबत थिए थी। हमेशह सभ खां वधीक हैबत अल्लाह जी ज़ात खां थिए थी। त इहा ख़शियत ऐं हैबत सैयदना मूसा अलैहिस्सलाम ते छायल हुई, नबूवत जे अता थियण जे बावजूद बि। ऐं इहा मुनाफ़ी नबूवत कान्हे। जीअं बुखार वग़ैरह अंबिया अलैहिस्सलाम खे बि ईंदो हो, अहिड़े तरीक़े सां हैबत अल्लाह रब्बुल आलमीन जी सभ खां वधीक अंबिया अलैहिस्सलाम खे थिए थी। त इन हैबत खे हल्को करण जे लाइ या ॿियनि हिकमतुनि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम के फरमायो वमा तिल्क बियमीनिक या मूसा। इहो बेतकल्लुफ़ी बिज़ाहिर असांजे उर्फ़ में हिकिड़े क़िस्म जो दोस्ताना मुकालमो हूंदो आहे त छा आहे ही तुंहिंजे हथ में ए मूसा। असा जेका हुई उन ने इशारो करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो यमीन साए हथ के चइबो आहे। हमेशह सुठा अमल साए हथ सां कबा आहिनि। क़ुरान साए हथ में खणबो आहे, किताब मानी साए हथ सां खाइबी आहे। साए हथ के ॾाए हथ ते फज़ीलत हासिल आहे। ऐं ॿिया जेके हल्का घटिया कम आहिनि उहे इस्तिंजा वग़ैरह, नक साफ़ करण वग़ैरह या का ॿी शइ, त पोइ उन जे लाइ ॾाए हथ खे इस्तेमालु कबो आहे। अलबत्ता अगरि साओ हथ मसरूफ़ आहे तो मजबूरन पोइ ॾाए हथ खे बि इस्तेमालु करे सघिजे थो। तो मूसा अलैहिस्सलाम जे हथ में साए हथ में असा हुई। मा तिल्क बियमीनिक या मूसा। छा है ही तुंहिंजे हथ में ए मूसा। उसने यूसुफ यदे बैज़ा दमे ईसा आंचे हमा खूबा दारन तू तन्हा दारी। जो मशहूर शेर आहे। तो यूसुफ अलैहिस्सलाम के जेको हुस्न मिलियो ऐं हज़रत ईसा मूसा अलैहिस्सलाम के जेका असा मिली ऐं दमे ईसा अलैहिस्सलाम के जेको पाण फूकींदा हुआ त उहो मुअल शइ जीअरी थी वेंदी हुई अल्लाह जे अमर सां। शाइर चयो त हे जेके बि ख़सलतूं आहिनि, सिफ़ात आहिनि जेके अल्लाह ताला अंबिया अलैहिस्सलाम खे अता कई, उहे सभु जूं सभु आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हासिल हुयूं। बहरहाल सुवाल थियो वमा तिल्क बियमीनिक या मूसा। इहा शइ तुंहिंजे हथ में छा है ए मूसा। अल्लाह के खां त का ॻाल्हि मख्फ़ी कान हुई। पुछण जो मक़सदु हो उन्हनि जे तबीयत में, मिज़ाज में जेको ख़ौफ़ ऐं हैबत हुई उनखे ख़तमु करणु। क़ाल हिय असाय। हीअ मुंहिंजी लठ आहे। ऐं मां मालूम थियो त मूसा अलैहिस्सलाम असा रखंदा हुआ ऐं असा या सुन्नत आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि
असां रखंदा हुआ। उन जा बेशुमार फ़ाइदा आहिनि। तो मूसा अलैहिस्सलाम इहो जवाबु, हीअ असांय, सुवाल त एतिरो ई जवाबु काफ़ी हो त हीअ असांय, हीअ मुंहिंजी लठ आहे। सुवाल बि हो मां तिल्क बि यमीन, लेकिन ज़ात वारो वॾी शान वारो जेॾी महिल बेतकल्लुफ़ी करे थो त पोइ मातहत में बि कुझु हिम्मत पैदा थिए थी ऐं अज़राए महबत ॻाल्हि खे चाहे थो त तवील करियां, डिघो करियां, महबूब सां मुंहिंजी गुफ़्तगू तवील थिए। तो उन सां गॾोगॾु फरमाई अतवक्कउ अलैहा, आऊं हिन ते टेक लॻाईंदो आहियां। सहारो माण्हू भित वग़ैरह न आहे त पोइ सहारे जी ज़रूरत पवंदी आहे, त असां बहितरीन सहारो आहे। वअहुश बिहा अला गनमी, बकरियुनि खे चारण, इहा अंबिया अलैहिमुस्सलाम जी सुन्नत रही आहे, जंहिंमां मक़सदु उन्हनि में तरबियत जो मिज़ाज पैदा करणु हूंदो आहे त तरबियत उम्मती कीअं कजे। बकरीअ जो मिज़ाज आहे, इस्तिक़ामत हुन में कान हूंदी आहे, कॾहिं हेॾां पई भॼंदी आहे, कॾहिं हेॾां पई वेंदी आहे। इहो बकरीअ जो मिज़ाज आहे। पोइ इन में बसा औक़ात कावड़ बि ईंदी आहे, चिड़ पईंदी आहे, जॾहिं हिकिड़ी जाइ ते उहा कान बीहंदी आहे। त अंबिया अलैहिमुस्सलाम खां बकरियुनि खे चाराइण जो अमल करायो वियो ताकि उन्हनि में तरबियत जो मुरबी हुजण जो खूब का खूब मादो पैदा थिए। इन करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सहाबा अर्ज़ कयो त साईं असीं पेरूं चूंडींदा आहियूं, वण मां निकिरनि था पेरूं, जंगली वण आहे, त पाण फरमायूं त इन में जेके या चूंडे रहिया हुआ त पाण फरमायूं त इन में जेके कारा पेरूं आहिनि उहे तव्हां चूंडियो। तो सहाबा अर्ज़ कयो, और छो जो उहे मिठा हूंदा आहिनि, ॿियनि पेरुनि जे मुक़ाबले में उहे मिठा हूंदा आहिनि, देवीअ जे वण में थींदा आहिनि पेरूं। तो सहाबा अर्ज़ कयो त अव्हां के कीअं ख़बर पई, त पाण फरमायूं त बकरियूं जॾहिं चारबियूं हुयूं त तॾहिं इन्हनि जो इस्तेमालु थियो। मफ़हूम तो अर्ज़ करियां। तो सहाबा खे हैरत थी त अव्हां बि बकरियूं चारियूं आहिनि, त पाण फरमायूं त हर नबीअ खां बकरियूं चारायूं वेंदियूं आहिनि, जंहिंजूं ॿियूं बि हिकमतूं हूंदियूं। हिकिड़ी हिकमत इहा आहे, नंढनि ॿारनि खे पीउ निपाईंदो आहे, माउ निपाईंदी आहे, उन में बि इहा ई मसलियत हूंदी आहे। ॿार जो मिज़ाज आहे, कॾहिं कीअं कॾहिं कीअं, उहे अंगल कंदो आहे, मुतालबा रखंदो आहे, जेके बिल्कुलु नागवार हूंदा आहिनि, नामुनासिब हूंदा आहिनि। इन मां बि मक़सदु हूंदो आहे त तरबियत जो मादो पीउ में माउ में पैदा थिए। असीं त नर्सरी जे हवाले करे था छॾियूं न ॿारनि खे, ऐं इहा जेका तरबियत जी शइ आहे गोया असां इस्तेमालु कोन था करियूं, जंहिंजे करे तबियत में चिड़, कावड़, गुस्सो हमेशह रहे थो, ख़तम ई कोन थो थिए। एतदाल ते इंसान नथो अचे, मुतदिल नथो रहे। मुतदिल थींदो तरबियत सां, जॾहिं ना गवार ना ख़ुशगवार ॻाल्हियूं हुन जे साम्हूं ईंदियूं ऐं उन्हनि खे सहंदो ऐं उन जो हल सोचींदो त पोइ एतदाल ईंदो। बहरहाल वअहुश बिहा अला गनमी, ऐं हिन असां जे ज़रिए सां आउं हुश हुश कंदो आहियां, पन छाणींदो आहियां अला गनमी, पंहिंजे बकरियुनि ते। हिकिड़ो बकरियुनि खे हुश हुश करणु, ऐं ॿियो इहो आहे त वण ते जेके पन आहिनि, त ज़रूरी त न आहे त माण्हू हर वण ते चढ़ी बि सघे थो। पोइ
तारनि ते हणंदो आहियां त पन छणंदा आहिनि, बकरियूं उनखे चरंदियूं आहिनि। इहो पाए वली फीहा मआरिब उखरा, ऐं मुंहिंजे लाइ इन असां में ॿिया बि फ़ाइदा आहिनि। इहे त ॿ मूं ज़िक्र कया, पर ॿियूं बि हाजतूं आहिनि, ॿिया बि कम आहिनि। को भितर टोड़णो हुजे या किथे खॾ खोटणी हुजे, ऐं काठी असां अहिड़े क़िस्म जी लोह जी हुजे, सख़्तु हुजे, त उन सां खॾ खोटे सघिजे थी, को भितर टोड़े सघिजे थो, ऐं ॿिया बि केतिरा सारा फ़ाइदा असांजा आहिनि। इन करे असां सुन्नत नबवी आहे। पहिरीं पाण तफ़सील में विया, अज़राए महबत, त महबूब सां गुफ़्तगू आहे, महबूब सुवाल कयो आहे, चाहे मुख़्तसर आहे पर इनखे तवील कजे, छाकाणि जो इन में लज़्ज़त ॾाढी आहे। नामे ऊचूं बरज़बान मी रबत, अल्लाह जो नालो त अहिड़ो आहे जो जॾहिं ज़बान ते जारी थिए थो, हर बुने मूं जूए शहद जारी मी रवत। अल्लाह ताला जो नालो एॾो मिठो आहे जो जेॾी महिल आऊं चवां त इहो मौलाना रूमी फरमायो त हर वार मां ईअं थो लॻे जो माखीअ जो फुड़ो न बल्कि माखीअ जी नहर थी डोड़े। त जॾहिं अल्लाह जे नाले में एतिरी मिठाण आहे त ख़ुदि अल्लाह सां हम कलाम थियण में केतिरी मिठाण हूंदी, जेका सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे नसीब थी रही हुई। इन करे पाण उन कलाम खे तवील कयो। असांजो त अल्लाह सां ताल्लुक़ बराए नाम थो रहे, त पोइ इहे जेके लज़्ज़तूं आहिनि इन्हनि खां असीं नाबलद, नावाक़िफ़, बेख़बर ऐं जाहिल आहियूं, त छा थींदो आहे? अगर अल्लाह ताला जे नाले के बार बार दोहरायो वञे, जीअं बुज़ुर्गाने दीन जो दर्स ॾींदा आहिनि, अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, त पोइ इन सां लज़्ज़त बि थिए थी। लेकिन ॿिया जवाब बि हुआ, अहुश बिहा अला गनमी, के ॿिया बि जवाब ॾेई थी सघिया, लेकिन पोइ एहसास थियो त कलाम साहिब अर्ज़ो समा सां आहे। चाहे अल्लाह ताला करम करे मूंखे सिफ़त नबूअत सां, कमाल नबूअत सां नवाज़ियो आहे, लेकिन आऊं मख़लूक़ आहियां, अल्लाह जो मुहताज आहियां। इन जे करे मालिक सां, महबूब सां एतिरो तवील कलाम बि मुनासिब कोन्हे। इन करे इख़्तिसार कयूं, वली फीहा मआरिब उखरा, बस कुझु ॿिया बि फ़ाइदा आहिनि। इहो वॾो अदब आहे त अगरि वॾो माण्हू मौक़ो ॾिए थो गुफ़्तगूअ जो, त उन में बि इख़्तिसार कजे, को बेअदबीअ जो जुमिलो न निकिरी वञे। शुर्राह हिकिड़ो किस्सो इबरत जो ज़िक्र कयो आहे त आलम अरवाह में सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ी जाइ ते जमा थिया ऐं हम कलाम थिया। उन ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त अव्हांजो हिकिड़ो इरशाद आहे, उलमा उम्मती का अंबिया बनी इसराईल, तो मुझे उम्मत जा जेके आलिम आहिनि उहे कुझु मुशाबहत रखनि था अंबिया अलैहिस्सलाम बनी इसराईल जे नबीअनि सां। कुझु उन्हनि जी मुशाबहत आहे, वरना को बि नबीअ जे बराबरि उम्मती नथो पहुची सघे। क अंबिया बनी इसराईल काफ़ आहे, काफ़ अदना मुशाबहत जे लाइ ईंदो आहे। त अर्ज़ कयूं त इहो कीअं थो थी सघे जो नबीअ जे बराबरि कंहिं बि दर्जे में अव्हांजो उम्मती थिए। त आलम अरवाह में ॿिया अरवाह बि हुआ,
पाण उन्हनि अरवाह में हिकिड़ो रूह मौजूदु हो। इमाम ग़ज़ाली अलैहि रहम उनखे सॾु कयो। उहे हाज़िर थिया ख़ौफ़ में। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि ख़ौफ़ हो, मूसा अलैहिस्सलाम जो बि ख़ौफ़ हो। पोइ पाण फरमायूं त हिन सां अवां हम कलाम थियो त पहिरीं हज़रत इमाम ग़ज़ाली ख़ाइफ़ थिया त मूसा अलैहिस्सलाम सां आउं कीअं थो ॻाल्हि करे सघां, मूं में किथे थी एतिरी जुरत थी सघे। लेकिन बहरहाल पहिरीं त मज़रत पे कयूं, मफ़हूम तो अर्ज़ करियां। पोइ मूसा अलैहिस्सलाम पुछियो त ॿुधायो मसमुक तुंहिंजो नालो छा आहे? इमाम ग़ज़ालीअ खां पुछियो त इमाम ग़ज़ाली सिर्फ़ु पंहिंजो हुनजो नालो मोहम्मद हो त सिर्फ़ु पंहिंजो नालो ॿुधाइण ते इक्तिफ़ा कान कई, बल्कि मोहम्मद बिन फुलां बिन फुलां बिन फुलां आख़िर ताईं ॿुधाएगा। त मूसा अलैहिस्सलाम चयो तूं अजीब आहीं, तोखां मूं सुवाल कयो हिकिड़ो तूं इहो तूं पूरो शुजरो ॿुधायो, इहो मूं तो पुछियो कोन हो। त हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम न हज़रत इमाम ग़ज़ाली अलैहि रहम अदबन अर्ज़ कयो त अव्हां खां बि त अल्लाह ताला सुवाल त सिर्फ़ु इहो कयो मा तिल्क बियमीनिक या मूसा, अव्हां जे साए हथ में छा आहे? त उनजो जवाब इहो हो हीअ असाया, बसि। अव्हां बि त जवाब खे तवील कयो अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा, त तव्हां इन जे करे कलाम खे तवील कयो त अव्हां सोचियो त ही अल्लाह रब्बुल आलमीन सां हम कलाम आहे, इन के सां गुफ्तगू आहे, इन खे तवील कयो वञे। त मूं बि सोचियो त उलुल आज़म रसूल सां गुफ्तगू आहे, इन करे लज़्ज़त खे हासिल करण जे लाइ कलाम खे तवील कयो वञे। त इन ते मूसा अलैहिस्सलाम ख़ुशि थिया, उनखे त इहो इदराक थियो त वाकई सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में अहिड़े क़िस्म जा मोती थींदा। बहरहाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त ये मुंहिंजी लठ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो क़ाल अलक़िहा या मूसा, ए मूसा इन लठ खे तूं उछलाए। अलक़ा युल्क़ी जी माना हूंदी आहे उछलाइण, रखण न, बल्कि उछलाए। उलमा फरमायो आहे त चूंकि हिकिड़ो मौजज़ो ज़ाहिर करणो हो त इहो पहिरीं सुवाल कयो वियो ताकि एहसास थिए त हीअ लठ आहे, इन लठ खे थियणो हो नांग। अगरि इहो सुवाल न थिए अल्लाह जे तरफ़ां ऐं पोइ बिना सुवाल ते अल्लाह चया अलक़िहा, इन खे उछलायो ऐं उहो थिया नांग, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तशवीश थिया त आऊं त इन खे लठ सम्झी करे खणे पियो हलां, हीअ त नांग आहे। लेकिन हाणे जॾहिं पहिरीं पाण चई चुका आहिनि हीअ असाया, त पोइ जेॾी महिल उहा लठ नांग थी त उनजे करे इहो ख़ौफ़ जेको आम तबी हूंदो आहे कि मूज़ी जानवर खे ॾिसी इंसान खे ख़ौफ़ थींदो आहे, मूज़ी जानवर खे ॾिसी ख़ौफ़, इहो मुनाफ़ी नबूवत कोन्हे। इहे या ॿियूं हिकमतूं बि हुयूं जिन जे करे इहो सुवालो जवाब थियो। क़ाल अलक़िहा या मूसा, इन खे अव्हां उछलायो ए मूसा। फ़अल्क़ाहा, मूसा अलैहिस्सलाम उनखे उछलायो। जॾहिं उछलायो त फ़इज़ा हिय हय्यतुन तसआ, अचानक इहो नांग थी वियो डोड़ंदो। ॾिठो त नांग आहे डोड़े पियो, इहो असां नांग थी वियो। त पहिरीं असा हुई, हाणे नांग थी वियो। क़ाल ख़ुज़हा वला तख़फ़, अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम खे चयो तव्हां हिन खे वठो
वला तख़फ़ ऐं डिॼो न, थोरो ख़ौफ़ थियो हो ऐं इहो मुनाफ़ी नबूवत कोन्हे। इहा बि जहालत आहे। माण्हू अंबिया अलैहिस्सलाम जे लाइ बि उहे इख़्तियारात सम्झंदा आहिनि जेके अल्लाह जा आहिनि। इहो ई त फ़र्क़ु आहे मख़लूक़ ऐं ख़ालिक़ जो। अल्लाह फरमायो ख़ुज़हा वला तख़फ़, डिॼण जी ज़रूरत न आहे, ही तव्हांखे कोन तकलीफ़ ॾींदो, वरना आम तरह सां नांग जलिजे थो त उन में ज़हर थिए थो, ॾंग हणे थो, उन सां तकलीफ़ थींदी, पर हिते कोन थींदो। ज़हर बि अल्लाह थो विझे ऐं अहिड़े तरीक़े सां उन खे बेअसर बि अल्लाह थो करे। सभु कुझु अल्लाह जे हथ में आहे। बाहि खे जो कमु साड़णु आहे, लेकिन इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ बेअसर करे छॾियईं। ऐं ग़ारे सोर में जॾहिं नांग ॾंगियो हो हज़रत सिद्दीक़ अकबर खे, त उनखे बसि एतिरे दर्जे जो तकलीफ़ थी जो दर्द थियो, त अल्लाह जी मर्ज़ी आहे, वरना नांग जो ज़हर मूज़ी जानलेवा बि थींदो आहे। लेकिन हिते कोन थियो, बसि एतिरो थियो जंहिंमें हिकमतूं आहिनि त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेदार थियनि, अखियुनि मां लुड़क वियो ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रुख़सार ते पियो, पाण बेदार थिया। किस्सा हे सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते आहिनि। अल्लाह ताला उनखे ज़िक्र कयो आहे, कुझु क़ुर में आहिनि, कुझु हदीस में आहिनि। बसा औक़ात जाहिल माण्हू चवंदा आहिनि कि मंतर पढ़ंदा आहिनि त उन सां नांग जो ज़हर ख़तम बि थी सघे थो, इहो नामुमकिन कोन्हे। ऐं बसा औक़ात पहिरीं उनजो ज़हर ॾंद भञी छॾींदा आहिनि, पोइ खणे पिया हलंदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि त ॾिसो ई कहिड़ो माहिर आहे जो नांग खणे पियो हले, त इहो को वॾो कमाल कोन्हे। पोइ वरी जहालत में चवंदा आहिनि त ही नांगनि खे खणे पियो हले 14वीं सदीअ जो माण्हू। ऐं हज़रत सिद्दीक़ अकबर जेके ग़ारे ग़ार आहिनि, चौथा सभ खां वधीक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वेझा हुआ, उहे नांग जे ज़हर खे सही कोन सघिया ऐं तकलीफ़ महसूस करे रोई पिया। त इहे घटिया ॻाल्हियूं आहिनि। जाहिलनि खे गुमराह करण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि। इहे सभु शयूं अमरे रबी आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन जे अमर सां थियनि थियूं ऐं इन्हनि में बेशुमार हिकमतूं हूंदियूं आहिनि। असांजा सादा लो माण्हू उन्हनि शयुनि खां मुतासिर जल्दी थींदा आहिनि। जहालत आहे न घणी, इन करे मुतासिर थींदा आहिनि। हालांकि इनखे इहा ॻाल्हि करे तशबीह ॾियणु बिल्कुलु जहालत आहे। बहरहाल क़ाल अलक़िहा या मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम थियो फ़अल्क़ाहा फ़इज़ा हिय हय्यतुन तसआ, त नांग डोड़ंदो रहियो। क़ुरान करीम में अल्लाह ताला इन ई किस्से खे ॿिए हंधि ज़िक्र कयो, उते आहे कअन्नहा जानुन, जान सनड़े नांग खे चइबो आहे। ऐं ॿिए हंधि आहे फ़इज़ा हिय सोबानुम मुबीन, सोबान वरी थुल्हे नांग खे चइबो आहे। त ही वाक़ियात मुख़्तलिफ़ जायुनि ते जा आहिनि। कंहिं मौक़े ते नांग सनू ऐं कंहिं मौक़े ते नांग थुल्हो नज़र ईंदो हो मूसा अलैहिस्सलाम खे, त इहो को तारुज़ कोन्हे। ऐं ईअं बि चई सघिजे थो त इन ई मौक़े ते नांग सनू हो वरी थुल्हो थी वियो, ईअं बि चई सघे थो पहिरीं सनू हो पोइ थुल्हो थी वियो, इनमें कहिड़ो इश्काल आहे। ऐं ईअं बि आहे त हो त थुल्हो, लेकिन थुल्हो वरी तेज़ डोड़ंदो कोन्हे। लेकिन ही नांग ओहो हो जो थुल्हे हुजण जे बावजूद बि सन्हे नांग वांगुरु डोड़ियो थिए। इन जे करे अल्लाह ताला किथे जान फरमायो, किथे सोबान फरमायो। हिते हय्यतुन तसा मुतलक नांग खे चइबो आहे, खा थुल्हो हुजे खा सनू हुजे,
ऐं उन जी ख़ासि सिफ़त सां ॿुधाई तो डोड़े थो त ज़ाहिर आहे त जेको नांग डोड़ंदो आहे उन खां ख़ौफ़ वधीक थींदो आहे त मुबादा जीअ में न अची पए। बहरहाल बेशुमार ॿियूं बि हिकमतूं आहिनि। क़ाल ख़ुज़हा, अवां हिन खे झलियो, वला तख़फ़, ऐं डिॼण जी ज़रूरत न आहे, ख़ाइफ़ न थियो। सनुईदुहा सीरतहल ऊला, सिगोई असीं इन खे मोटाईंदासूं उन जी पहिरीं सीरत ते, पहिरीं हालत ते। तव्हां खणंदो त असां थी वेंदी। इहो हिकिड़ो अज़ीम शान मौजूदो। हिते लफ़्ज़ आहे सीरत। सीरत जो ताल्लुक़ आम तरह सां इंसान सां थी आहे। हिते नांग खे चयो वियो, मक़सदु आहे त नांग जानवर आहे, लेकिन हिते चूंकि जीअं इंसान में ताबे हुजण जी सिफ़त हूंदी आहे ऐं उस हर शइ ढंग सां कंदो आहे, त हिते ही नांग बि मूसा अलैहिस्सलाम जे असा जुदा आहे त नांग आहे। वरी इनखे मूसा अलैहिस्सलाम खणे त असा थी वञे, इन खे दरिया ते हणे त रस्ता थी वञनि, पत्थर ते हणे त निशान थी वञे। त इहे सभु शयूं इंसान जूं सिफ़तूं आहिनि। त कुझु सिफ़तूं हुन जे अंदरि हुयूं जेके बाद में मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधाई वई। इन करे अल्लाह रब्बुल आलमीन नांग जे लाइ सीरत जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। ॿियूं बि हिकमतूं थी सघनि थियूं। सनुईदुहा सीरतहल ऊला, हिनखे असीं उन जी पहिरीं हालत में मोटाए छॾींदासीं। चुनाचे ईअं थियो, पाण कयूं त वरी असां थी वियो। इहो हिकिड़ो अज़ीम शान मौजूदो हो। ॿिए मौजूदे जो ज़िक्र ईंदड़ आयत में आहे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। हाल ही में हिकिड़ो मोहम्मद वफ़ात करे वियो हाला में। या अल्लाह तूं उन जी मग़फ़िरत फरमा, उन जे दरजात खे बुलंद फरमा, उन जे गुनाहनि खे खां दरगुज़र फरमा, उन जे क़ब्र खे मुनव्वर फरमा, उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना। अहिड़े तरीक़े सां मासर फारूक शेख साहिब, उन जी वालदा जो कल्ह इंतकाल थी वियो। या अल्लाह उन जी मग़फ़िरत फरमा, उन जे सय्यात का दरगुज़र फरमा, उन जे क़ब्र खे मुनव्वर फरमा, उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना। ॿिया बि जेके असांजा अज़ीज़ क़रीब रिश्तेदार क़रीब में इंतकाल करे विया आहिनि, उन्हनि सभिनी जी कामिल मग़फ़िरत फरमा। असां सभिनी खे फ़िक्र आख़िरत नसीब फरमा। वसल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमाइन। आमीन बिरहमतिका।